मीरपुर बठोरो में पुलिस की कार्रवाई। पुलिस हिरासत में फरार थियल बदनाम ज़माना इश्तिहारी धाड़े मुक़ाबले बाद ख़तरनाक हथियारन समेत गिरफ्तार करे वरितो। जवाबदार ते सिजावल ज़िले के मुख़्तलिफ़ थाणनि ते पुलिस मुक़ाबले ज़ना ऐं चोरी जा 16 खां वधीक केस दाख़िल थियल आहिनि। उन सिलसिले में DSP मीरपुर बठोरो सिकंदर भट्टी मीरपुर बठोरो थाणे ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दावा कई आहे त दड़ो पुलिस मुक़ाबले बाद संगीन ॾोहन में मुलविस जवाबदार अब्दुल सत्तार सोढो के माउज़र ऐं ॿियनि ख़तरनाक हथियारन समेत गिरफ्तार करे वरितो आहे। दड़ो थाणे जे SHO कलीम अहसन सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे DSP वधीक ॼाणायो आहे त ॼाणायल जवाबदार ते सिजावल ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जाती सिजावल दड़ो ते 16 खां वधीक पुलिस मुक़ाबले चोरी ऐं ज़ना जा केस दाख़िल थियल आहिनि, जेको 2014 में पुलिस हिरासत मां फरार थियण में कामयाब थी वियो हो ऐं मुआशरे लाइ नासूर बणियल हो, जंहिंजे सिर ते 3 लख रुपया इनाम रखियल आहे। सिजावल ज़िले पारां लिखियो वियो आहे। DSP मीरपुर बठोरो वधीक ॿुधायो त तालके मीरपुर बठोरो मां ॾोहनि जे ख़ात्मे लाइ पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ वठ पकड़ तेज़ करे छॾी आहे ऐं इलाइक़े में अमन अमान जी सूरत हाल बरक़रार रखण लाइ पुलिस पंहिंजूं कोशिशूं जारी रखंदे ऐं ॾोहारियुनि सां कंहिं बि क़िस्म जी रिआयत न कई वेंदी।